मांझंद भरसा खौफनाक हादसो इंडस हाईवे ते भावलपुर का कराची विदड़ कोच ऐं ट्रक में आमू सामू टक्कर बाद कोच के बाहि लगी वही। टिन औरतुनि ऐं ॿारनि समेत 13 ॼणा फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि मोटरवे पुलिस ऐं मांझंद पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जा मड़ खणाए तालके अस्पताल मुंतक़िल कया। फोतियुनि में अक्सरियत पंजाब जे रहवासियुनि जी ॿुधाई वञे थी। अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर खे हिदायतूं जारी करे नथी सघे। जिन पीटीआई मेंबरनि जो इस्तीफ़ा मंज़ूर नाहे थियो उहे त पार्लियामेंट में विहनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतरुल्ला पीटीआई जे 10 इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबरनि जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत खे पार्लियामेंट जो एहतराम आहे। उन खां अॻु बि हिकु पिटीशन दाख़िल कई वई हुई। शाही सियासी पार्टी जी पॉलिसी आहे। आवाम भरोसो करे नुमाइंदनि खे पार्लियामेंट मोकिलियो हो। चीफ जस्टिस हिदायतूं ॾिनियूं त दरख़्वास्त गुज़ारनि खे मसइलनि जे हल लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि। रुपयो वधीक सगारो, डॉलर जी कदर में घटिताई, डॉलर वधीक 2 रुपया 19 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 222 रुपयनि जो थी वियो। वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ अॼु 3 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ज़रीन मौसम प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्की मौशी ऐं सियासी सूरतहाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीडीएम ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे अहम फ़ैसिलनि बाबति बि क़ौम खे आगाह कंदो। ज़रीन मौसम वज़ीर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस में साइफ़र मामले ऐं पीटीआई जे लॉन्ग मार्च जे फॉल ते पॉलिसी बयान बि ॾींदो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम 5 वॻे तलब करे वरितो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जे गडियल इजलास खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिब सदर पंहिंजी तक़रीर में इमरान ख़ान जी हुकूमत ऐं हाणोकी हुकूमत जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अमेरिका जो दौरो मुकमल करे वतन वापसी लाइ रवानो थी वियो। आर्मी चीफ जे दौरे दौरान अमेरिकी बचाव वारी वसीर समेत बाइडन इंतज़ामिया जी आला अमलदारनि सां मुलाक़ातूं कयूं। आर्मी चीफ पाकिस्तानी सिफारतखाने में थियल तक़रीब खे ख़िताब कयो। ज़रीन मौसम आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अफगानिस्तान, चीन ऐं भारत जे मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं। कोटड़ी में हथियारबंदनि फायरिंग करे मेहुनि जे वाड़े में चौकीदार खे क़त्ल करे छॾियो। सेशन कोट रोड ते अणॼातल हथियारबंदनि वाड़े ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि चौकीदार अली हसन शोरो मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची मारिजी वियल चौकीदार जो मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पन्नो आकिल भरिसां चाचड़ बिरादरी जी बिंदुरिन में पुराणी तकरार तां फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो। गदपुर थाणे जे जलाल ॻोठ में चाचड़ बिरादरी जी बिंदुरिन में हिकु भेरो ॿीहर पुराणो तकरार भड़की उथियो। हथियारबंदनि फरमा चाचड़ जे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि फरमा चाचड़ जो भाउ मलूक चाचड़ मारिजी वियो। दुरिन में 2 कलाकनि खां लगातार फायरिंग हलंदड़ ज़रीन मौसम मक़तूल जे भाउ फरमान ते अमीर बख्श चाचड़ जे क़त्ल जो इल्ज़ाम हो ऐं पलान ठाहे संदसि घर ते हमलो कयो वियो। कराची में फ़ौरन था ज़ख़्मी थियल फुलजी स्टेशन वासी नौजवान अस्पताल में फोत। कराची जे अयूब ॻोठ वारे इलाइक़े में सब्ज़ी विकिरो कंदड़ अली उर्फ़ ॾाॾो झतियाल ऐं सोहेल झतियाल रिक्शा ते सब्ज़ी खणी सब्ज़ी मंडी वञी रहिया हुआ त जमाली पुल वटि हथियारबंदनि खाइनि फुर जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते गोलियूं हणी 2 नौजवाननि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी अली उर्फ़ ॾाॾो झतियाल कराची जी ख़ानगी अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सदे दम धणी हवाले कयो। नौजवान जे फोत थियण ते इतला ते संदसि घर में कोहराम अची वियो।
दादू भरसा मखदूम बिलावल थाने जी हद मां टे नौजवान पुरस्कार नमूने गुम थी विया। वासन पारां अखबार शक ज़ाहिर करे छॾियो। वासन जो चवण हो त ॻोठ वॾो पहमर जा रवासी ॿ भाइर आसिम पहमर, ख़ालिद पहमर ऐं संदन माइट नज़र पहमर दादू विया त वापसि घर न मोटिया। वासन मौसूफ़ थियण शिकायत संदन नौजवाननि खे अगवा कयो पियो आहे। नौजवाननि जे वासन मखदूम बिलावल थाणे ते NC दाख़िल कराए छॾी।